अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं सॼी दुनिया वांगुरु सिंध में बि ख़ुशियुनि जो समा आहे। पर सखर जे संग्रार वारे इलाइक़े जी हिकु माउ ख़ुशि न आहे। हा, प्रिया कुमारी जी माउ, जंहिंखे अॼु खां 5 साल पहिरियों गुम कयो वियो हो ऐं तमामु कोशिशुनि, वॾियुनि जिदोजहदुनि, इंतिहाई वॾनि मुतालबनि जे बावजूदु अञा ताईं प्रिया कुमारी वापसि आई कोन्हे। इहो सिंध जो अहिड़ो केस आहे जंहिंजी सभु कंहिंखे ख़बर आहे ऐं कंहिंखे बि ख़बर कोन्हे। अॼु असां इहा कोशिशि कंदासीं त प्रिया कुमारी केस खे सम्झण जी कोशिशि कयूं त इहो केस जेको आहे आख़िर आहे छा, क्राइम थियो त कीअं थियो, छोकिरी केॾांहुं वई, ज़मीन ॻी वई, आसमान खाई वियो, आख़िर थियो छा। एॾे अरसे जे बावजूदु जेकी आहे उहा हिकिड़ी नंढड़ी ॿारड़ी जेका उन वक़्तु कोई 7 सालनि जे लॻभॻि उमिरि जी हुई, उहा वई काॾे ऐं GITs ठहियूं, मुख़्तलिफ़ ऐलान थिया, उन जे बावजूदु छोकिरी बाज़ियाब न थी। अॼु असां महेश कुमार खां पुछण ऐं सम्झण जी कोशिशि कंदासीं त इहो केस आहे छा ऐं उन जे पोयां बेसिकली मामिलो ऐं ॻुझ छा आहे। जीअं आउं चवां पियो त सिंध जे अंदरि शायदि तमामु घटि केस हुजनि जिन केसनि जी सभिनी खे ख़बर आहे ऐं कंहिंखे बि ख़बर कोन्हे। इन जो मतिलबु आहे त इहो अहिड़ो ॻुझ जंहिंतां पर्दो त हटियलु आहे, पर उन जो जेको स्टेटस आहे ॻुझ वारो, उहो बि साॻे वक़्तु मौजूदु आहे। ऐं इन में ताज़ो जेके वालदा जे तरफ़ां जेके बयान आया या जेका ॻाल्हि ॿोल थी, उन में ऐं ॿी हिंदू जेका बिरादरी आहे उन जो इहो चवणु हो त जेकॾहिं ख़ुर्शीद शाह ऐं नासिर शाह चाहिनि, उहे हिमत कनि त इहो मामिलो हल थी सघे थो। इहो वॾो इम्पोर्टेंट क़िस्म जो बयानु आहे। इन जो मक़सदु आहे त इन में सॼी पॉलिटिक्स बि इन्वॉल्व आहे। अॼु महेश कुमार सां ॻाल्हाइण जो बुनियादी जेको रीज़न आहे उहो इहो आहे त प्रिया कुमारी जे सिलसिले में जेका बि हिन वक़्तु ताईं जिदोजहद थी आहे, जेका मूवमेंट थी आहे, कंहिं न कंहिं नमूने सां महेश कुमार उन जो हिसो रहियो आहे। अॼु पाण कोशिशि कंदासीं त महेश कुमार खां सम्झूं ऐं शयूं खोटियूं ऐं एग्ज़ैक्टली हिकिड़ी पिक्चर ठाहियूं त इन केस में बेसिकली हर कंहिं पंहिंजे तौर ते स्टोरीज़ फ्लोट कयूं आहिनि, पंहिंजे तौर ते घणो कुझु मैदान में फिटी कयो आहे ऐं उन में कंफ्यूजन जो बि हिकिड़ो वॾो लेयर आहे जेको मौजूदु आहे। महेश, तव्हांजी वॾी महिरबानी। मंज़ूर साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हिकिड़े आम इशू ते तव्हां अॼु ॻाल्हि ॿोल था कयो ऐं उन जी मालूमात माण्हुनि ताईं पहुचाइणु चाहियो था। बिल्कुलु मां तव्हांजी इन ॻाल्हि सां 200% मुतफ़िक़ आहियां त हिकिड़ो अहिड़ो केस आहे जंहिंजी ख़बर बि सभिनी खे आहे, पर कंहिंखे ख़बर बि न आहे, ख़ासि अहिड़ो ॾिनो हुजे। ऐं तव्हां पुछो त हीउ केस आहे छा, माना थोरनि लफ़्ज़नि में मां चवां त हीउ केस क्राइम, सियासत ऐं पोइ जेको आहे ड्राफ्ट सीन जो न थियणु, 3 हिसनि में हीउ केस विरहायल आहे। त हीअ प्रिया कुमारी तव्हांखे यादि हूंदो त मां CM सिंध खे बि यादि थो ॾियारियां, जंहिं अॼु जेको आहे त साईं साधराम जी तहज़ीर करण लाइ जॾहिं डुक वञणु वियो, उते बहादुर साहब तरफ़ां जॾहिं प्रिया कुमारी जो जे बारे में सुवालु पुछियो त हुन चयो हा 2-2.5 साल थिया नी जेको आहे त हिन न्याणी खे अगवा थींदे या गुम थींदे। मूंखे अफ़सोस थो थिए, हीउ जेको सैयद मुराद अली शाह आहे, तुंहिंजो वॾो वज़ीर आहे, इहो 18 सालनि खां तुंहिंजो नाणेवार वज़ीर आहे। हुनजा के अंगनि अखरनि जी के ॾाढा सुठे नमूने अचनि था। हू पंहिंजे खातनि खे बजट ॾियणु ऐं वाबतेदार माण्हुनि खे पैसा ॾियण में महारत बि रखे थो। जेको आहे त हू कीअं हिसाब किताब जो माहिर जेको आहे हिकिड़ो ॼाणू माण्हू आहे, उनखे एतिरी ख़बर न आहे त हिकिड़ी मासूम न्याणी जंहिंजी उमिरि 7-7.5 साल हुई, उहो 5 साल माना 21 में 2 मुहर्रम ते जॾहिं जेको आहे त मुहर्रम जी सबील पई हलाए 5 साल अॻु, उनखे 2-2.5 साल चई करे उन हिकिड़ी मश्करी कई आहे, हिकिड़ी मज़ाक कई आहे सिंध जे माण्हुनि सां। पर हाणे ठीकु आहे, वॾो वज़ीर आहे ऐं इंतिज़ामिया आहे, गुज़िरियल केतिरनि सालनि खां उहो पंहिंजो हुकुमरान आहे, उहो इहो बयानु ॾेई सघे थो। हाणे दरअसल ॾिसो, प्रिया जो ई मामिलो हींअर इंटरनेशनली मामिलो थी चुको आहे। हीअ मामूली ॻाल्हि न आहे, सिंध गवर्नमेंट खे बि इहा ख़बर आहे
ही 5 साल हिकिड़ी मासूम न्याणी अगवा थी, वरी वरी चुप थी वई, वरी मामिलो उथे थो। हाणे ओचितो ही मामिलो वरी जॾहिं सोशल मीडिया ते अचे थो, माण्हू ख़ासि करे सिविल सोसाइटी ऐं पॉलिटिकल माण्हू जॾहिं वरी आवाज़ उथाइणु शुरू कयो आहे। उही जॾहिं जेको शिकारपुर में जेको वाक़ियो थियो, शिकारपुर में पठाण न्याणी जेका उहा अगवा थी आई, पोइ वरी पठाण जेको आहे त कोटिया खां हितां सॼी पेशावर खां हिकिड़ो लश्कर खणी करे जेको आहे हथियारबंद थी करे हू आया ऐं उन्हनि चेताव ॾिनो त पोइ हुकूमत 24 कलाकनि में उहा न्याणी बाज़ियाब कराए छॾी। जॾहिं इहो सिंध जो माण्हू ॾिठो, सिंध जे सिविल सोसाइटी ॾिठो, त सिंध जी सिविल सोसाइटी भड़की उथी ऐं उन्हनि वॾो एहतजाज कयो। एहतजाज माना फ़िलहाल त सोशल मीडिया ते आहे, पर हिकिड़ो तूफ़ान हिकिड़ी बाहि ऐं जेको आहे भड़के पई, इहा महसूसु कई त बाबा त सिंध जी इहा साॻी तरह प्रिया कुमारी जी वालदा जॾहिं इहो ॾिठो त हुन अची सोशल मीडिया ते रड़ियूं कयूं। केॾो टाइम थियो आहे, सभु ॿार आज़ादु थियनि था, हिन मुंहिंजी न्याणीअ केॾो ॾोह कयो। त बाबा छा असांखे बि हथियार करणा पवंदा? असां वटि त हथियार कोन्हनि, असां वटि त पुरअमन एहतजाज आहे। असां कराची में एहतजाज कयासीं, सॼी दुनिया में एहतजाज थिया आहिनि, लंडन में, बर्तानिया, लंडन में, अमेरिका में, कैनेडा में, फ्रांस में, जर्मनी में। जेके सुञाण माण्हू नी, जेके बिना रंग नस्ल ज़ात जे सभिनी माण्हुनि सोसाइटी जे पढ़ियल लिखियल माण्हुनि, सॼी दुनिया जे माण्हुनि जेको प्रिया कुमारी जे लाइ हिकिड़ो आवाज़ु उथारियो आहे। उन में पार्लियामेंट बि आहिनि, वकील बि आहिनि, सहाफ़ी बि आहिनि, पर को खणितिल कोन्हे को। हाणे छाजे करे असुल में मां हिनखे सम्झां थो त हिन में क्राइम थियो, ओरिजिनली क्राइम थियो आहे। उहा छोकिरी जंहिं छोकिरी सबील ते पंहिंजे पीउ सां गॾु पए थी, जिते 4-5 हज़ार माण्हू आहिनि, उहो घर जे सॾु ते आहे। छोकिरी उतां केरु ज़ोरी खणी नथो सघे, उतां कंहिं छोकिरी कंहिं वाक़ुफ़कार सां वञी सघे थी, पोइ उतां मिस थी आहे, माना हितां क्राइम थियो आहे। क्राइम थियण खां पोइ छोकिरी जॾहिं आउट ऑफ सिटी वई आहे त उतां पोइ पुलिस खे, मुंहिंजी मालूमात जे मुताबिक़ उन्हनि जा वालिदीन बि ॿुधाइनि था त पुलिस खे बि ख़बर आहे त छोकिरी कंहिं न कंहिं नमूने पोइ सियासत जे वर चढ़ी वई आहे। हाणे सियासत जे वर हीअं चढ़ी वई आहे, उते पहिरीं जेको आहे उते इलेक्शन जूं थींदियूं नी, उन में पीपल्स पार्टी ऐं GDA ॿ सदाईं मुक़ाबिलो थींदो रहंदो आहे। जेको संग्राह शहर आहे, उन जा जेके सैद साहिबान हुया उहे GDA में हुया ऐं उनजो मुक़ाबिलो पीपल्स पार्टी जे सैदनि, उहे बि सैदनि सां उनजो थींदो। शहद शाह वारनि जो तालुक़ संग्राह सां आहे ऐं खुर्शी शाह पीपल्स पार्टी सां हुनजो मुक़ाबिलो थींदो। शहद शाह वारा त हुन में हूंदा न, GDA में हूंदा न। शहद शाह वारा GDA में, खुर्शी शाह वारा पीपल्स पार्टी में। इहे सदाईं पाण में इलेक्शन थींदा। छोकिरी असांजी मालूमात जे मुताबिक़ ऐं उन्हनि जा वालिदीन जे सां ॻाल्हि ॿोल त असां वेझड़ाई में उन्हनि सां काफ़ी वेझड़ा रहिया आहियूं, त उन्हनि जे हिसाब सां सियासत इन्वॉल्व थी आहे। हाणे सियासत इन्वॉल्व थी आहे त सुठ फड़फकड़नि में अची वियो आहे। न पर उहो मां सियासत ते अचां थो, पर पहिरीं तव्हां चयो त छोकिरी जेकी आहे अगवा थी प्योरली क्राइम जे बुनियाद ते, माना जेका मालूमात मिली आहे उहा क्राइम जे बुनियाद ते। मां तव्हांखां इहो बि क्लियर कराइण थो घुरां त जेके मुख़्तलिफ़ पुलिस ऑफिसर्स ऐं इवन चीफ मिनिस्टर हाउस ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे होम डिपार्टमेंट, सभिनी सां मीटिंगुनि में, काफ़ी मीटिंगुनि में तव्हां बि रहियो, ठीकु आहे। जॾहिं रिपोर्ट, जॾहिं शिकायत कजे थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त अॻियां बि इहा ख़बर पए थी त असां अॻु भराई कई आहे ऐं पोइ तफ़सील हुजनि था न। क्राइम एग्ज़ैक्टली कीअं आहे, छोकिरी कीअं खई वई, इहो इस्टेब्लिश्ड आहे? छाकाणि त ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी इम्पोर्टेंट आहे त सिंध में इन हवाले सां काफ़ी कंफ्यूजन बि फैलाई वई, तव्हांखे ख़बर आहे? हा, त ॾिसो एग्ज़ैक्टली क्राइम छो कीअं हो? जेको ॾिसो इन ॻाल्हि खे या पुलिस खे बि ख़बर आहे ऐं ॾिसो आहे त इहो इंतिज़ामिया खे बि ख़बर आहे ऐं इहो हिन जा वालिदीन जेके नी, इहो बार बार हिकिड़े पहिरीं गुलाम नबी मेमण IGO उन सां मुलाक़ात में ऐं ओडो साहब आहे उन सां मुलाक़ात में उनजो इज़हार करे चुका आहिनि। पर छाकाणि त ॾिसो हू वालिदीन रहनि था हिकिड़े बैकवर्ड इलाइक़े में, संग्रार में, उते पंचायतूं बि आहिनि। इतफ़ाक़ सां उते जेके पंचायत आहिनि उनजो तालुक़ु बि हुकुमरान जमायत सां आहे, उहो पीपल्स पार्टी सां आहे। उहे बिल्कुलु हमदर्दियूं रखनि था, पर उहे उन शइ खे ख़ुदि वालिदीन वाज़े नमूने ओपनली का ॻाल्हि
नथा कनि पर एतिरो चवनि था पुलिस इन्वेस्टिगेट कयो हूंदो भाई पुलिस खे असां चऊं था पुलिस खे ख़बर आहे पुलिस खे पुलिस ख़बर आहे तव्हांखे कुझु ॿुधायो कोन या वालिदैन खे ॾिसो कुझु ॿुधायो असांखे नाहे? JIT जूं जेके असांजूं असां 3 तलवार ते मुज़ाहिरो थियो चयो की 65,000 माण्हू गॾु थिया जंहिंमें हिते पंहिंजो होम मिनिस्टर बि आयो ॻाल्हियूं थियूं लाल अमरजी अस्पताल में ॻाल्हियूं थियूं जंहिंमें सिविल सोसाइटी जा शीमा किरमानी कल्पना देवी मुख़्तलिफ़ माण्हू ॿिया बि हुया असां बि हुयासीं जंहिंमें जेका JIT जे लाइ तइ थियो त उहा सुभाणे CM हाउस में JIT ईंदी JIT खे घुरायो वियो अक़लियतनि जा सभु मुकेश चावला उकराणी साहब श्याम सुंदर ऐं कल्पना देवी सभु हुया असां बि हुयासीं शीमा किरमानी मां छोकिरी जी माउ छोकिरी जो पीउ इहे सभु हुयासीं पर जॾहिं हुते JIT असांखे रिपोर्ट ॾिनी त बाबा असांखे त उन्हनि चयो त असां छोकिरी जे बिल्कुलु वेझो पहुता आहियूं 10-15 ॾींहंनि में छोकिरी तव्हांजे हवाले कंदासीं हाणे हिकिड़ो वालदीन जंहिंजी छोकिरी गुम थियल हुजे उहो उन्हनि खे अहिड़ी तसली ॾिनी त 15 ॾींहंनि में असां तव्हांखे ॾियूं था त पोइ असां वधीक अॻिते ॻाल्हि खे वधाइण ॾींदासीं इवन सिंध जे होम मिनिस्टर असेंबली जे फ्लोर ते हिकु पुछियल सुवाल में चयो त छोकिरी जे बिल्कुलु असां वेझो पहुचायूं कुझु ॾींहंनि में छोकिरी असां बाज़ियाब करे थींदासीं सिंध जे वज़ीर आला सखर में साफ़ हुन सां ॻाल्हाईंदे चयो बिल्कुलु असां छोकिरी जे वेझो पहुची विया आहियूं पर ॾियूं था पर जॾहिं असांखे JIT जे साम्हूं विया आहियूं JIT में जिसकाणी साहिबु हुयो हुननि जेको असांखे ॿुधायो त बसि इहा क्राइम थी करे लाॾाऊ कबीले सां पहुती आहे हिकिड़ी अच्छा छोकिरी बसि असां हुते पहुता आहियूं बसि असांखे 5-7 ॾींहं उहे ॾेखारियऊं खाका ॾिनऊं असांखे खाका ॾेखारियऊं हिननि वटि लाॾाऊ हिकिड़े कबीले वटि छोकिरी विकी वई हिननि वटि हिते ही छोकिरी पहुती आहे हिते रहंदी हुई बसि असांखे कुझु ॾींहंनि में उहो घर खां छोड़े विकी हितां कंहिंखे को एस्टेब्लिश थियो भाई सो इहा त पुलिस पंहिंजी इन्वेस्टिगेशन में जेका रेम्यार खान ताईं पहुती त उहा कंहिंजे मालूमात ते पहुती न हितां कंहिं मालूमात ते पहुती हाणे मां चवां थो इहो तव्हां असां कोन चवरायो इहो कंहिंजो फर्ज़ु आहे त का शइ जेको क्राइम थिए थो उन जी इन्वेस्टिगेशन ऐं इहो कीअं उन जा मार्गो इहो पुछणु चाहियां थो त जेका पाण नाज़रीन सां इहो शेयर करे सघूं त JIT जे अंदरि JIT यानी हिकिड़ी जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम जी हिकिड़ी इन्वेस्टिगेशन रिपोर्ट आहे उन में जेकॾहिं ABCD को इन्वॉल्व आहे त उहो चइबो त भाई रिपोर्ट ही आहे रिपोर्ट तव्हांखे ॾिनी हूंदव ॾेखारी हूंदव या वालिदैन खे ॾिनी रिपोर्ट न वालिदैन खे ॿुधायूं त तव्हांखे 15 ॾींहंनि में परिया ॾियूं था परिया अची वेंदी असां हुनजे वेझो पहुताऊं यानी त ॻुझ आहे लिकाइण वारी ॻाल्हि ज़ाहिर आहे त अॻिते हली चयूं JIT जॾहिं लिकाए अॻिते हली असांखे जॾहिं हुते JIT सां ॻाल्हि ॿोल थी त जॾहिं मां हुते होम मिनिस्टर खे चयुमि त हीअ त कूड़ आहे सॼो JIT जी त का मीटिंग बि कोन थी आहे ऐं हीअ रुॻो पाण में टेलीफोन ते ॻाल्हाइनि था त होम मिनिस्टर मूंखे कावड़ जो इज़हार कयो धमकियूं बि ॾिनियूं पर अॻिते हली इहा ॻाल्हि साबित थी पाण हिननि इंतिज़ाम मञियो आहे त पुलिस असांखे ग़लति रिपोर्टूं ॾिनियूं पुलिस असांखे ग़लति रिपोर्टूं ॾिनियूं ऐं पुलिस जॾहिं हिननि खे ग़लति रिपोर्ट ॾिनी त हिननि क़दम छो कोन खयो पोइ बार जेको हीउ मसइलो आहे त हीउ किथे ॻाल्हि भुंजियल आहे ही सची कोन था कनि ख़बर सभिनी खे आहे उहा मुंझ दूर करण जी कोशिशि थो कयां पंहिंजे दिमाग़ में करे सघां त मां चवां थो त ॻाल्हि भुंजियल आहे न मां पंहिंजे दिमाग़ सां जीअं तव्हां पुछो था हीअं मां पंहिंजे दिमाग़ सां चवां थो त असुलु मसइलो हिननि वटि इन्हनि जो आहे त इन जो ड्राफ्ट सीन कीअं कजे मुंहिंजे हिसाब सां मां पंहिंजे हिसाब सां चवां थो त मुंझियल हो हिते मुंझियल आहे बाबा छोकिरी ताईं इंतिज़ामिया पहुती आहे ड्राफ्ट सीन में मां बाद में थो वञा मां विच में इहो चवां थो त ठीकु आहे पाण तफ़सील तव्हांखे नथा ॿुधाइनि तव्हांखे न आहे ख़बर वालिदैन खे ॿुधाए वियो हिकु त उहो बि अञा ताईं लिकल आहे गुप्त आहे नंबर 1 ॿी ॻाल्हि इहा आहे त छोकिरी जेकॾहिं वाक़ई कंहिं लाॾाऊ कंहिं अहिड़े कबीले वटि हुई उहा चऊं था मिली वई आहे ऐं तव्हांखे हफ़्ते 15 ॾींहंनि में ॾियूं था उन खां पोइ अॼु ॾींहं ताईं उहा छोकिरी वापसि न थी त इन जो मतिलबु आहे त छोकिरी जेकी आहे उनजे इर्द गिर्द ॿिया वॾा मामला आहिनि न ज़ाहिर आहे त ॾिसो माना इहा ॻाल्हि क्राइम आहे छा आहे मतिलबु हिकिड़ी नंढड़ी छोकिरी आहे यार पाण में वेठा आहियूं पाण सोचूं था छोकिरी आहे उन वक़्तु 7 साल हींअर 13 साल हाणे 12 13 साल थी चुकियूं
त ॻाल्हि इहा त छोकिरी नथी वापसि अचे त इन जो मतिलबु आहे त का अहिड़ी शइ त आहे न त यानी हिन सॼे अहिड़े दौर में हिन सॼे दौर में इहा ॻाल्हि अञा ताईं गुझ आहे। मिसाल सियासत इहा आहे त हिकिड़ो जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ा शाह जेके आहिनि उहे हिकिड़े ग्रुप में आहे, ॿिया शाह जेके आहिनि पीपल्स पार्टी वारा ख़ुशी शाह साहिब वारा जेके आहिनि ॿिए ग्रुप में आहे ऐं उते वरी ज़बरदस्त क़िस्म जो मुक़ाबिलो ठहंदो। ठीकु आहे। पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट त नज़र अचे थो ऐं घणनि जॻहियुनि ते मौजूदु आहे। ॾिसो हिते मां तव्हांखे ॻाल्हि हिकिड़ी चवां थो, बिल्कुलु इहा नए पहिरियों दफ़ो ॻाल्हि ईंदी। छोकिरी जो वालिद ऐं छोकिरी जी माउ इंतिज़ामिया खे बार बार चई चुकानी त बाबा तव्हां जेकॾहिं ख़ुशी शाह साहिबु हिमत करे ऐं नासिर शाह साहिबु हिमत करे ऐं सचाई कनि त असांखे छोकिरी मिली वेंदी। हिन बयान जो त तस्दियो थियणु घुरिजे न, हू छा था चवणु चाहिनि, हू छा था चवणु चाहिनि त माना हिन जो मक़सदु त हुननि खे ख़बर आहे त साईं ख़ुर्शी शाह साहिबु या नासिर शाह साहिबु या आवेज़ कादिर शाह या केरु बि जेको जेकॾहिं इंट्रेस्ट वठे सची दिलि सां। पर मां हिकिड़ी ॻाल्हि हिते इहो चवां थो, इहा ज़िमेदारी कंहिंजी आहे? हिकिड़ी मासूम छोकिरी 5 सालनि खां गुम आहे, उनजे लाइ सॼी दुनिया आवाज़ु उथाए थी, उनजी माउ परेशान आहे, उहो हिन ईद अॼु ईद आहे, ईद ते ॾींहुं उहो रड़ियूं करे थी, चए थी तव्हां सभु ख़ुशियूं मल्हायो था, मां जेको आहे ॻोड़ा थी ॻाढ़ियां, घर में परेशान वेठो आहियां, न मां होली मल्हाए सघां थी, न मां ॾियारी मल्हाए सघां थी, न मां को ॾिणु मल्हाए सघां थी, मां हर ॾींहुं मरां थी जियां थी, त उन जी छोकिरी खे ॻोल्हण जो ज़िमेदार केरु आहे? स्टेट आहे, गवर्नमेंट आहे, लखे रुपया करोड़े रुपया अरबे रुपया जेको आहे माण्हुनि खां टैक्स था उगाइनि, कंहिंजी हिफ़ाज़त नथा करे सघनि। ऐं 5 सालनि खां विच में हिकिड़ो हिननि में ॿियो केस थियो, अच्छा, त विच में पुलिस जो JIT हिकिड़ी ॿी टी, ऐं मुंहिंजे हिसाब सां रुॻो कागज़नि में चुरपुर थिए थी, कागज़ हिकिड़ो बसि हिकिड़ो पूरा थिए थो। हींअर ताज़ो सेनेट महीनो 2 अॻु सेनेट जी स्टैंडिंग कमेटी में हिकिड़े सेनेटर साहिबु प्रिया कुमारी जो केस कयो, त उते हुनखे IG खे 1 to 1 घुरायूं त बाबा तूं अची रिपोर्ट ॾे। IG साहिबु जेको वॾो साहिबु आहे उहो वियो, उते हुन को बयानु न, हुनखे हिकिड़े महीने जी ॾिनो त भाउ महीने में असांखे मुकमिल करे। जॾहिं इहे ॻाल्हियूं थियनि थियूं त वरी थोरा तहरुक थिए थो, फाइलनि जी थिए थी, मुलाक़ातूं थियनि थियूं, वरी का कागज़ भरे करे हाणे थींदो आहे न यार, तोखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां पार्लियामेंट हुजे या अदालतुनि तां प्रेशर ईंदो आहे त पोइ इहा चुरपुर थींदी आहे। पर बुनियादी मसइलो इहो आहे त प्रिया कुमारी जे इर्द गिर्द मसइलो ज़ारी ॻाल्हि आहे वॾो इम्पोर्टेंट आहे, या सियासत आहे या ॿियो क्राइम आहे, का न का शइ त आहे न। ऐं उहा शइ जेकी आहे अहिड़ी त आहे जो चीफ मिनिस्टर साहिबु जेको आहे उनखे जेको आहे डाउन प्ले थो करे, जेको आहे लड़की में तव्हांजे साम्हूं आहे। बावजूदि हिन जे त मतिलबु सॼी सिंध जेकी आहे उन ते एहतजाज जेको आहे उहो कयो हुजे, ऐं इहो हिकिड़ो वॾो इम्पोर्टेंट केस आहे हर लिहाज़ खां, फ्रेंकली स्पीकिंग। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम बि आहे, उहो इहो आहे त तव्हां कराची में ॾिसो न, ग़रीब गुरबो बेपहुच माण्हू जेको आहे उहो तव्हांजे रेड ज़ोन में जेको आहे नारो ऐं मुज़ाहिरो न करे सघंदो, पर जेको पावरफुल आहे उहो न सिर्फ़ु मुज़ाहिरो कंदो सॉरी पर धरना हणी वेंदो। शिकारपुर वारो केस तव्हां पाण ॿुधायो त जेकॾहिं हथियारबंद अचे पहुचनि ऐं प्रेशर कनि त पोइ सॼी पुलिस जेकी आहे उहा कारकर्दगी काथा खणी आया अंदरां, हमरा जेको जवाबदार हो उनखे मारे बि छॾियो, तव्हांजे साम्हूं आहे, ठीकु आहे न। त हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो ईअं ई हलंदो। या मंज़ूर साहिबु ॾिसो, हिन में हिकिड़ी ॻाल्हि मां पहिरीं बि अर्ज़ु कयो, हाणे बि वरी बि हुनखे दोहिरायां थो, भाई कंहिंजी ज़िमेदारी आहे? माना स्टेट हुकूमत पंहिंजी ज़िमेदारी छो नथी सम्झे त इहा असांजी ज़िमेदारी आहे? मिसलन बार बार प्रिया कुमारी जे माउ पीउ खां पुछनि था बाबा तव्हां ॿुधायो, भाई हू इशारतनि किनातनि में जेके ॻाल्हियूं ॿुधाए थो त पोइ हेॾे वॾे हाई प्रोफाइल केस ते ख़ामोश छो आहे? एतिरी ख़ामोशी हीअं आहे त सिंध जो वज़ीर आला खे इहा बि ख़बर कोन्हे त को हुनखे केतिरो अफ़सोस थियो आहे। नालो खणो, कंहिंजे लाइ ॿुधायो, त हाणे मूं तव्हांखे पहिरीं ज़िक्र कयो त जंहिं इलाइक़े में रहे थो उहो इशारतनि में किनारतनि में का ॻाल्हि करे थो, पर असुलु मुंहिंजो चवणु आहे त ज़िमेदारी कंहिंजी आहे? ज़िमेदारी हुकूमत जी ज़िमेदारी आहे न। हुकूमत जी हेॾो हाई प्रोफाइल केस आहे त हुनखे हू सभिनी पासनि खां हुन तहक़ीक़ात उते संग्रार में माण्हुनि खे
छॾणु पुलिस वठणु पैसा ॾेई छॾणु वठण जा धंधा थिया। माण्हुनि उन्हनि जे सोटनि खे ॿियनि खे टिनि खे सभिनी खे वठी पुलिस चेक करे उन जे मिटनि माइटनि खे चेक करे इहो पहिरियनि ॾींहंनि में थियो। पर मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त पुलिस हींअर जेके हुन जे वालिद साहब बयानु थो ॾिए त उन खे गहराई सां ॾिसणु घुरिजे। हींअर जेका मुलाक़ात थी आई जी सां उन में 1 to 1 हुनजी असां अकेलाई में मुलाक़ात कराईसीं। हुन कुझु हक़ीक़तूं पंहिंजे वॾे साहिब खे आई जी साहिब खे ॿुधायूं ऐं पुलिस खे जेको आहे त उन ते क़दम खणणु घुरिजे। हिनखे ब्लाइंड केस करे ऐं वक़्त जो इंतज़ारु करे छॾणु न घुरिजे। ऐं जेको आहे त मां इहो जेको सम्झां थो न जेका हिकिड़ी ॻाल्हि हींअर थोरी कंहिं नमूननि सां उनजे माइटनि वटि बि पहुती आहे पोइ उहा सही आहे या ग़लति आहे त ईअं न थिए त जेको आहे ड्राफ्ट सीन जे इंतज़ार में नी बाबा कहिड़ो ड्राफ्ट सीन थींदो कीअं थींदो कीअं उन खे छोकिरी खे किथां ज़ाहिर कजे ॻाल्हि बि खुले न जेकॾहिं का सियासत इन्वॉल्व थी आहे त सियासत बि ख़राबु न थिए। इहो आहे कहिड़ो को ड्राफ्ट सीन थिए। हाणे उन में हिकिड़ो सवलो हिकिड़ो उन्हनि थी सघे थो हल ॻोल्हियो हुजे त छोकिरी जी उमिरि जो वधण जो इंतज़ारु कंदा हुजे। छोकिरी हीअं 13 सालनि जी तक़रीबन 12-13 साल जी थी हूंदी साल जो इंतज़ारु कनि 14-15 में उनखे हिकिड़ी मेच्योर हिकिड़ी औरत या माई छोकिरी ॾेखारे करे उनजी किथे कंहिं जहादी सां कंहिं या दाड़ेलनि सां शादी करे ॾेखारीनि त बाबा हीअ हिते अॻवा थी ऐं दाड़ेलनि वठी ऐं इहो ई सबबु आहे जे कुझु 6-7 महीननि खां दाड़ेलनि वटां फ़ोनूं अचणु शुरू थींदियूं हुनजे वालिद साहिब खे त छोकिरी असां वटि आहे छोकिरी वटि आहे। मां इहो सम्झां थो त सॼो हिकिड़ी इहो प्लानिंग जो हिसो त न आहे त पोइ इहो ड्राफ्ट सीन जे लाइ हिकिड़ो इहो कंदियूं त उनखे छोकिरी खे जेको आहे त मेच्योर ॾेखारे कंहिं दाड़ेल सां मज़हब चेंज कराए कंहिं दाड़ेल सां कंहिं या कंहिं जहादी सां शादी कराए मंज़राम ते आंदो वञे पोइ न उहा बहस न उहा बाज़ी पोइ केरु रड़ियूं कंदो। पर इहो जेकॾहिं थियो त इहो हिकिड़ो ख़तरनाक हिकिड़ो पहलू हूंदो ऐं इहो इन पासे में उन्हनि जे वालिदीन हिन बारे में जेकॾहिं उन्हनि खे कंहिं हवाले सां के पैगाम मोकिलिया वञनि था त हू बि वालिदीन बि का हिकमत अमली जोड़नि पिया त हाणे हिन पेशावर वारे जेका छोकिरी जी वाज़ियाबी खां पोइ उन जा वालिदीन उनजी माउ ॾाढी ॾुखायल आहे ऐं उन्हनि बि का हिकमत अमली जोड़नि पिया। हाणे मां तव्हांखे उहा जेकॾहिं चाहींदो त मां उन्हनि जी हू छा पिया जोड़नि उन्हनि जे ज़हन में हिकिड़ो ख़ाको हींअर आयो आहे त पहिरीं त हू सोचनि पिया त कंहिं जेकॾहिं रोज़ु जीअण खां रोज़ु मरण खां बहितर आहे त हिकिड़ो दफ़ो ई मरिजे ऐं कराची में CM हाउस जे अॻियां वञी करे हिकिड़ो वॾो ऐलान करे कोई इज्तिमा करे पाण खे बाहि ॾेई साड़िजे ऐं रोज़ु मरण रोज़ु जीअण खां हिकिड़ो दफ़ो मारिजे। पोइ कंहिं सुञाण दोस्तनि विच में पई उन्हनि खे सम्झायो त हिकिड़ो अटैम्प जेको आहे त ॿियो हू सोचनि पिया त उन्हनि खे सोचनि पिया त इहो सॼो वाक़ियो कंहिं बि नमूने पर्सनली तौरु बिलावल भुट्टे ताईं पहुचाइजे उनजी फैमिली जी बिलावल भुट्टे सां मुलाक़ात कराइजे। जीअं बिलावल भुट्टे सां मुलाक़ात न थी सघे त उन्हनि खे इहो कंहिं सलाह ॾिनी आहे त मोहतरमा आसमा भुट्टो जेका बेनज़ीर साहिबा जी मासूम धीअ आहे ऐं हुन में बेनज़ीर साहिबा जी झलक बि ॾिसण में अचे थी। हू नियाणियुनि जे मामलनि ते ऐं ॿारनि जे मामलनि ते ॾाढो सेंसिटिव आहे ऐं उन ते हू इलाही हिकिड़ो क़दम खणे थी उन सां कंहिं नमूने मुलाक़ात थिए ऐं उन खे हू सॼी कहाणी पहुचाइनि। हुननि वटि जेके सॼो तफ़सील आहे उहो आसपा सां ज़िक्र थिए ऐं हुननि खे उमेदु आहे त आसपा भुट्टो असांजी हिन में सिलसिले में मदद करे सघे थी ऐं असांजो हल निकिरी सघे थो। ऐं मां हिन तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए ॿिए मोहतरमा आसपा भुट्टो खे जेको आहे न अपील कंदो त कंहिं बि नमूने त हुनखे टाइम ॾिनो वञे हुनजी फैमिली खे हुननि खे ॿुधो वञे ऐं मासूम प्रिया खे बाज़ियाब कराइण में हुनजी मदद कई वञे।